सम्झां थी त अॼु तुंहिंजो झेड़े जो इरादो आहे। सोरठ ॻाल्हि खे ड्रेग तूं पई ॾी। मां त सिर्फ़ु तोखां पुछा कई त चाकर ख़ान जो शक कंहिंजे मथां आहे। हसीना बेगम यकीन कर त तो मथां त शक हू कोन कंदो। बाक़ी के मथां शक अथसि उहो चाकर ख़ान अचे त पुछा कराए वठिजां। मां त चवां थो अॼु राति हिन सावल जे घर में किरी हली सावल खे पूरो था कई। अदा हैदर में एतिरी थूम ई नाहे जो सावल खे नशो ॾेई बेहोश हालत में सुम्हारे असांखे चवे अची हिनखे मारियो। अदा इन हैदर सां सावल थोरी हालत कई आहे जो इहो हैदर मुड़ी वेंदो। सोट जाबिर वारा आहिनि बाबा। जॾहिं असां रिश्तो कासिम सां न कयोसीं असां वञी रुंडे वारनि सां मिट्री कईसीं ऐं इहा ॻाल्हि सोट जाबिर कासिम खां बर्दाश्त कान थी सघी। हाणे मां ॿुधाईंदुसि मां सोट वारनि खे मूंसां दुश्मनी करण जो अंजाम छा हूंदो आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।